ठिकराटो मां ठिकराटे में कश्मीरन सां ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाजी रैली। मोदी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी। केतिरनि स्कूलनि में प्रोग्राम रिथिया विया। कश्मीरियुनि सां मोहबत जो इज़हार। ख़बर मूजिबि ठिकराटे जे मेराण पब्लिक स्कूल ऐं गुलशन मॉडल स्कूल जे शागिर्दनि, उस्तादनि, शहरियुनि ऐं सहाफ़ियुनि सां गॾु कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्म ऐं सितम ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदी प्रेस क्लब ताईं पहुती, जिते शागिर्दनि तोड़े उस्तादनि मोदी सरकार ऐं भारतीय फ़ौज जे ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मक़बूल अहमद मातम बिरादरी, मंगी असगर समूह, मीर हसन मंगी, अली नवाज़, मुनव्वर लाल, नदीम मर, मेहताब अली, अमजद अली, अयाज़ मंगी ऐं ॿियनि जो चवणु हो त मोदी जो ज़ुल्म 6 महीननि खां कश्मीरनि ते बरक़रार आहे। मतनि ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि, पर आलमी इदारनि अखियूं ॿूटे छॾियूं आहिनि। उन चयो त असां हर मोड़ ते कश्मीरनि सां गॾु आहियूं। कंहिं बि सूरत में भारतीय ज़ुल्म बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि आख़िर में आलमी इदारनि खां मुतालबो कयो त फ़ौरी नोटिस वठी कश्मीर मां भारतीय फ़ौज तड़े कढी वञे ऐं कश्मीरियुनि जा मुतालबा मञे खेनि आज़ादु कयो वञे। ॿिए पासे ठिकराटे जे अल अहमद मॉडल स्कूल ऐं ऑक्सफोर्ड मॉडल स्कूल ऐं कश्मीरियुनि सां यकजहती लाइ प्रोग्राम मुनक़िद कया विया, जिते उस्तादनि ऐं वालिदैन, निज़ामुद्दीन काज़ी, बुढर राजड़, शहरयार मंगी, मुरीद समूह ऐं ॿियनि जज़्बाती तक़रीरूं करे कश्मीरियुनि सां मुहबत जो इज़हार कयो।